जुडो जे दी 370 में मुंड जे बासर आबादगारनि पारां नव हंधनि ते हथरादू ॾिनल घारा मुतासिर ज़मींदारनि हारियुनि मीडिया खे ॾेखारे छॾिया। जुडो में दी 370 जे रहवासी आबादगारनि साजिद आरई फारूक राजपूत जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़े नारो ॿुधाईंदे चयो त बासर ज़मींदार फयाज़ मेमण पंहिंजे ज़रिए ज़मीन बचाइण जे लाइ पंहिंजे हारियुनि जी मदद सां हथरादू मुख़्तलिफ़ नवनि हंधनि ते हथरादू घारा ॾेई पहुचण जा दर्जननि ॻोठनि ऐं हज़ारे एकड़ ज़मीनूं ॿोड़े छॾियूं आहिनि, जंहिं सबबु आबादगारनि हारियुनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, जॾहिं त ॻोठनि में पाणी अचण सबबु हज़ारे ॻोठाणा पंहिंजे घर छॾे रोडनि ते अची विया आहिनि। हिननि चयो त उहा का कुदरती ॿोॾि न पर मुंड जे ॼाणायल बासर आबादगारनि असांखे हथ वठी ॿोड़ियो आहे ऐं असां ख़िलाफ़ मीडिया ट्रायल करे बदनाम पिणु कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त बासर मीडिया जी टीम खे पंहिंजे मनपसंद इलाइक़े जो विज़िट करायो वियो, जॾहिं त हथरादू ॾिनल घारनि वारो हंधु मीडिया खे न ॾेखारियो वियो हुयो। हिननि जो चवणु हो त असां अहिड़ी दरख़्वास्तूं मक़ामी रेवेन्यू खाते, जुडो पुलिस ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां ॾिनियूं आहिनि, पर हेल ताईं बासर माण्हुनि ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न थी सघी आहे। फयाज़ मेमण ने जो वहाँ से कट लगाया उससे पानी आया और मीडिया टीम जो उस दिन विज़िट करके उन्होंने विज़िट करवाया जो वो सारा झूठा था। उन्होंने जहाँ से शगाफ डाले हैं मीडिया को वहाँ पर लेके नहीं गए और आज हमने वही टीम जो विज़िट करके गई थी उसको आज वो जो शगाफ डाले हुए हैं उसका पूरा विज़िट कराया और जो भी पानी वहाँ से आया वो सारा हमने उनको दिखाया। अच्छा, जो कट लगे हैं, शगाफ पड़े, उस पानी की वजह से कितना नुकसान हुआ है? उसका कितनी एराजी, कितनी 600-700 एकड़ एराजी जो तबाह हो गई है। 250-300 घर जो हैं वो अभी भी रोड के ऊपर खेमे लगा के बैठे हुए हैं, आप भी देख सकते हो। फयाज़ मेमण के खिलाफ पुलिस में भी कंप्लेन की है लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। इस पर ऊपर फुल फायर कार्रवाई की जाए। पानी में सामान कटियो था घारो पियो अलाए किथां किथां पानी जाम पे आयो, घारा पे असां सामान जी कोशिशि कई फिर अलाए किथां की फासो वञे जेके किरियो